पाकिस्तान पीपल्स पार्टी के बानी चेयरमैन 73 के आइन के खालिक शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो की वरसी के मौके ते पीपी ऑफिस लिबर कॉलोनी में दुआ तकरीब मुनक़िद कई वई, जंहिंमें पीपी वर्करनि के वॾे अंग शिरकत कई। दुआ तकरीब के ख़िताब कंदे सखर हाउस पीपी अगवान सैयद ज़ाहिद शाह बुखारी चयो त शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो के आलमी साम्राजी कुवतुनि बेगुनाह क़त्ल करायो। जेकॾहिं अॼु हू ज़िंदा हुजे हा त पाकिस्तान ॾांहुं कंहिंखे बि मेरी अख सां ॾिसण जी जुरत ई न थी हा, पर मुल्क के दुश्मननि खेसि हिक साज़िश तहत अदालती क़त्ल करायो। शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो पाकिस्तान के 73 जो आइन ॾिनो जेको अॼु बि लागू आहे। ग़रीब अवाम सां हमदर्दी तौर रोटी कपड़ा ऐं मकान वारो मंशूर ॾिनो। पाकिस्तान के एटमी कुवत बढ़ाइण लाइ बुनियाद रखियो। जॾहिं त सभ खां वॾो फ़ैसिलो कादियानियुनि खे काफ़िर करार ॾिनो, जंहिं सबबि खेसि शहीद कयो वियो। अॼु इन इनक़िलाबी शख़्सियत जे वरसी आहे। अल्लाह पाक खां दुआ आहे त खेसि क़ब्र में दर्जात बुलंद फरमाए। सैयद ज़ाहिद शाह बुखारी जो वधीक चवण हो त भुट्टो ख़ानदान मुल्क ऐं क़ौम लाइ जेतिरियूं कुर्बानियूं ॾिनियूं आहिनि, ओतिरियूं कुर्बानियूं कंहिं बि जमायत नाहे ॾिनियूं। जॾहिं त शहीद रानी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जे नाले सां मनसूब बेनज़ीर किफ़ालत प्रोग्राम मुल्क जे ग़रीब अवाम जे घरनि जी किफ़ालत जो ज़रियो बणियल आहिनि, जंहिं मां ग़रीब माण्हू लाभ हासिल करे पियो। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची